असां मौजूद हुआसीं तुर्की ॻोठ जे क़ब्रिस्तान में, जिते बेगलार ख़ानदान जे तुर्बतनि जो मुआइनो कंदे पहुतासीं शाह क़ासिम ख़ान ज़मा जी तइमीर करायल मिर्ग मुनारे ते। हीउ मुनारो ख़ान ज़मा पंहिंजे पसंदीदा घोड़े जी क़बर ते तइमीर करायो हो। चवनि था त ख़ान ज़मा खे मुग़ल शहनशाह अकबर जे तरफ़ां हिकु घोड़ो तोहफ़े में मिलियो, जंहिंजो नालो मिर्ग हो। ख़ान ज़मा खे हिन घोड़े सां घणो चाह हो। पोइ जॾहिं हीउ घोड़ो नांग जे कखण जे करे मरी वियो त ख़ान ज़मा हिन खे खणाए अची हिन क़ब्रिस्तान में दफ़न करायो ऐं मथां हिकु वॾो मुनारो तइमीर करायई, जंहिंखे मिर्ग मुनारो सॾींदा आहिनि। मक़ामी माण्हुनि मुताबिक़ हीउ मुनारो पुराणे वक़्त में परे परे ताईं ॾिसी सघिबो हो, पर हिन मुनारे जा हाणे सिर्फ़ु आसार बाक़ी वञी बचा आहिनि। हिन मुनारे ते मथां चढ़ी मुशाहिदो करण सां सिरनि जा टुकड़ा टिड़ियल पखड़ियल नज़र अचनि था। मक़ामी माण्हुनि मुताबिक़ आसारे क़दीमा वारनि हिन मुनारे जी खोटाई पिणु कराई हुई ऐं हितां निकितल सामान म्यूज़ियम जे लाइ खणाए विया हुआ। मिर्ग मुनारे जे ॿिए पासे खां ई पूरी तरह झाड़ियुनि ऐं कंडनि में ढकियल कुझु तुर्बतूं नज़र अचनि थियूं। हिननि तुर्बतनि ताईं पहुची रिकॉर्डिंग करणु कंहिं एडवेंचर खां घटि न हो। वॾी मुश्किल सां झाड़ियुनि ऐं कंडनि खे हटाए अंदरि दाख़िल थी सघियासीं। हिते जिन तुर्बतनि जो मुआइनो करे सघियासीं, उन्हनि तुर्बतनि मां हिकु तुर्बत मिर्ज़ा मुग़ल बेग जे भाउ अमीर सुल्तान बेग वलद मिर्ज़ा जान बेग जी हुई। क़बर ते लॻल कुतबे जी इबारत मिटिजी चुकी आहे, पर ॿियनि तुर्बतनि जियां हिन तुर्बत ते ख़ूबसूरत ख़ताती थियल हुई। सेरांदी खां हुवल करीम लिखियल नज़र आयो, जॾहिं त पेरांदी खां तारीख़ी कुतबो लॻल हो। हिते ॿी तुर्बत पिणु नज़र अचे थी, जेका सुल्तान मुक़ीम जी न्याणी रफ़्स बेगम जी आहे। सुल्तान मुक़ीम बेगलार ख़ान ज़मा जो फ़र्ज़ंद हो। बेगलार नामे मुताबिक़ सुल्तान मुक़ीम खुशतबह, बुरदबार ऐं हमदर्द इंसान हो। संदसि क़बर जी ॻोल्हा कईसीं, पर पतो न पइजी सघियो। शायदि हिन शहर ख़मोशां जी तबाहाली में किथे गुम थी या मिसमार थी चुकी आहे। पर संदसि न्याणी रफ़्स बेगम जी तुर्बत हिन तुर्की ॻोठ जी क़ब्रिस्तान में सालिम हालत में मौजूद आहे। हीअ तुर्बत बि बेगलारनि जे ॿियनि तुर्बतनि जियां साॻिए तिर्ज़ जी आहे। तुर्बत ते लॻल कुतबे मुताबिक़ रफ़्स बेगम जी वफ़ात 16 सालनि जी ॼमार में 1017 हिजरी में थी। तुर्की ॻोठ जे क़ब्रिस्तान में कंहिं बि औरत जी तुर्बत ते को बि कुतबो लॻल न आहे, सवाइ हिन सुल्तान मुक़ीम जी न्याणी जी तुर्बत ते।
हिन तुर्बत जे पासे में ई कंडनि में पूरी तरह ढकियल हिकु ॿी तुर्बत नज़र अचे थी, जंहिंजे कुतबे ते अमीर शुक्र बेग इब्न सुल्तान कासिम लिखियल आहे। कुतबे ते वफ़ात जो साल लिखियल न हो। हिते हिननि टिन तुर्बतनि खां अलावा बि शायदि कुझु ॿियूं तुर्बतूं हूंदियूं, पर कंडनि, झाड़ियुनि ऐं खॿड़नि जे करे नज़र न अची सघियूं। मियां वहियूं जी मज़ार खां थोरो ई अॻिते हिकु चबूतरो नज़र अचे थो, जेको तबाह हाल आहे। उन चबूतरे जी छित किरी चुकी आहे, जॾहिं त उन जो हिकु पासो पिणु तबाह थी चुको आहे। उन चबूतरे में पीले पत्थर जूं 4 क़बरूं आहिनि। उन्हनि क़बरनि ते को बि कुतबो लॻल न आहे जो उन्हनि तुर्बतनि जे बारे में पतो लॻाए सघिजे। चबूतरे जे ॿाहिरां हिकु वॾी भित जा आसार नज़र अचनि था, जंहिंजूं सिरूं आसे पासे में टिड़ियल पखड़ियल नज़र अचनि थियूं। सांगरे दरिया जे किनारे आबाद ही तुर्की ॻोठ पंहिंजो पुराणो औज विञाए चुको आहे, पर 8-10 एकड़नि ते मुश्तमिल ही शहर ख़मोशां पंहिंजे अंदरि हिकु वॾी तारीख़ समाए रखे थो। हिन जे अंदरि मौजूद काफ़ी सारा अहिड़ा तारीख़ी आसार मौजूद हुआ जेकी पूरी तरह मिस्मार थी चुका आहिनि। ही माग न सिर्फ़ आसार क़दीमा जी गफ़लत जे करे तबाही जे किनारे ते बीठल आहे, बल्कि हितां जे मक़ामी ॻोठाणनि बि हिन माग सां घणी जुठ कई आहे। ही माग न सिर्फ़ ज़िले टंडो अल्लाहयार बल्कि पूरी सिंध जे लाइ हिकु सरमायो आहे। हिन ॻाल्हि जी घणी ज़रूरत आहे त तुर्त कोशिश करे हिन माग खे बचायो वञे, न त ॿी सूरत में हिन माग जे बारे में सिर्फ़ किताबनि में ई पढ़ी सघिबो, जॾहिं त सरज़मीन सिंध ते हिन माग जो को वजूद ई बाक़ी न रहंदो।